अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जी ड्रामा मोहरा अपडेट संग हाज़िर थी चुका आहियूं। दोस्तों इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक करना दोस्तों, तो बिना देर रहूं पंहिंजी अपडेट जे तरफ़। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में ॾिसंदो त अली जो पंहिंजे बॉस वटि ईंदी, हमज़ा वटि ऐं चवंदी त जेका तव्हां ज़िम्मेदारी मूंखे ॾिनी आहे इहा सिकंदर खां हज़म नथी थिए, इहा मूंखां वापसि वठो त मां हली वञा। तंहिं हू चवंदो त हिन ऑफिस में सिकंदर जो को बि कमु न आहे, हिन जो बॉस बि मां आहियां ऐं मुंहिंजी चवण ते हीअ ऑफिस हलंदी आहे। तव्हां पंहिंजो कमु कंदियूं रहो, सिकंदर खे दम न आहे जो तव्हांखे माना हिन उहिदे तां हटाए सघे। ॿिए पासे अली जो खे जेको आहे त हमज़ा दावत बि ॾींदो, घर में हिकिड़ी पार्टी रखी वई आहे दोस्तों, त उन दावत में अली जो खे दावत ॾींदो ऐं हुनखे चवंदो त थी सघे त तूं मिस न कजां ऐं मूं वटि हली अचिजां इन दावत में शामिलु थियण जे लाइ। ऐं हू वेंदी ऐं उते हमैया हमज़ा गॾु बीठल हूंदा ऐं हू हमैया हमज़ा खां पुछंदी त तव्हांखे कंहिंजो इंतज़ारु आहे, त हमज़ा चवंदो जंहिंजो इंतज़ारु हुए त तमामु जल्द अची वेंदी ऐं हू हुनजे साम्हूं ईंदी ऐं हमैया जा जहिड़ा सड़ी जली वेंदा दोस्तों। हीअ दोस्तों नेक्स्ट एपिसोड में इहो बि तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त सिकंदर किराए जे कातिलनि खां अली जो ते हमिलो कराईंदो ऐं भरपूर हमिलो हूंदो उहो दोस्तों, पर अलीज़ा खे बची वेंदी दोस्तों उन हमले मां। पर सिकंदर पंहिंजी पूरी कोशिशि कंदो त किराए जे कातिलनि जे हथां अली जो खे माराए सघे दोस्तों। त हीअ हुई असांजी अपडेट, वधीक असां सां जुड़िया रहो ऐं ॾिसंदा रहो मोहरा ड्रामो, ऐं ख़ासि करे सिंधियुनि खे पैगाम त हीअ असांजी अपडेट मिस न कजो दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।